أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الملك ائتوني به أستخلصه لنفسي فلما كلمه قال إنك اليوم لدينا مكين أمين قال اجعلني على خزائن الأرض إني حفيظ عليم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. ये आयत नंबर 54 ऐं 55 54 ऐं 55 सूरह यूसुफ जी हुई। हाणे जेके बादशाह जा जेके ॿ वॾा मसला हुया, हिकिड़ो त उहो ख़्वाब ॾिसे पियो बार बार ऐं ख़्वाब उनखे परेशान करे पियो, उन ख़्वाब जी ताबीर उनखे मिली वई। ऐं ॿियो इहो त उन्हनि खे हिकिड़ी चाहत त यूसुफ अलैहिस्सलाम खे मूं वटि वठी अचो, यूसुफ अलैहिस्सलाम केरु आहिनि। त हाणे चयो त वरी इन में चवनि था, किंग चयो था त वकाल मलिक ऊनी, मतिलबु किंग चयो, मलिक चयो त यूसुफ अलैहिस्सलाम खे मूं वटि वठी अचो। त हाणे वॾा मसला ॿ हल थी विया। हिकिड़ो त यूसुफ अलैहिस्सलाम सचा साबित थी विया उतां जेके माण्हू हुआ उन्हनि जे अॻियां ऐं बादशाह जे अॻियां, ऐं बादशाह खे पंहिंजे ख़्वाब जो जेको ताबीर हुई उहा बि ख़बर पइजी वई। त हाणे चई त हाणे भला यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी अचो। अञा यूसुफ अलैहिस्सलाम सां बादशाह जी मुलाक़ात न थी। त हिननि आयात में जेका आहे उहा कन्वर्सेशन आहे, गुफ़्तगू आहे हिकिड़े बादशाह जी ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जी, इन्हनि ॿिन्हिनि जी गुफ़्तगू आहे। ऐं हाणे फाइनली चई त फाइनली हाणे भला यूसुफ अलैहिस्सलाम खे मूं वटि वठी अचो। त उनखां पोइ बादशाह चए थो वठी अचो, बिही अस्तख़लिसहु लिनफ़्सी फलमा कल्लमहु क़ाल इन्नकल यौम लदैना मकीनुन अमीन। त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो ख़ासि जेको मूं वटि जे ख़ासि माण्हुनि मां हूंदो, हिकिड़ो ख़ासि माण्हू जो इस्तख़लास चवंदा आहिनि, प्योर या का शइ सची हुजे, प्योर हुजे, जेका ओरिजिनल शइ हुजे, प्योर शइ हुजे, ख़ासि मुंहिंजे माण्हुनि मां हूंदो। भई उन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको रुतबो हूंदो, जेको दर्जो हूंदो मूं वटि, उहो ख़ासि मूं वटि ईंदो। जीअं मिसाल जे तौर ते जीअं ऑर्गनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि वॾियूं, उन्हनि ऑर्गनाइज़ेशन्स में वॾी वॾी जेकी कंपनीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि में CEO हूंदो आहे, वरी उनखां पोइ हिकिड़ो बॉस हूंदो आहे, वरी मैनेजर हूंदो आहे, वरी हेठि हुनजा ॿिया कमु करण वारा हूंदा आहिनि। त ईअं ई उन्हनि में छा थींदो आहे, जेको हेठि लेवल ते माण्हू कमु कनि था उन्हनि माण्हुनि खे CEO ताईं अप्रोच न हूंदी आहे। उहो CEO ताईं उन्हनि खे चाहे ॾाढा सुठा ख़्यालात हुजनि, हिन में ॿ शयूं थी सघनि थियूं। त उन में हिकिड़ी शइ त इहा हूंदी आहे, इन्हनि शयूं जेके ऑर्गनाइज़ेशन में मैनेजमेंट में इहे ॾाढी हेल्प कंदियूं, इन्हनि शयुनि सां ई कंपनीज़ जेके आहिनि वॾी वॾी ऑर्गनाइज़ेशन उहे तरक़ी कंदियूं। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि आहे। पर इन में हिकिड़ो ॿियो जेको ड्रॉबैक आहे उहो छा आहे, उहो इहो आहे त कॾहिं कॾहिं लो लेवल ते जेके जॉब कंदा आहिनि, जेके लोअर लेवल ते जॉब माण्हू कंदा आहिनि, उन्हनि खे ॾाढा सुठा सुठा आइडियाज़ हूंदा आहिनि, ॾाढा सुठा सुठा ख़्यालात हूंदा आहिनि, पर उहे पॉसिबल न हूंदा आहिनि त उहे मथीं लेवल ते उहे आइडियाज़, उहे ख़्यालात पंहिंजा पहुचाए सघनि। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग अहद में अपॉइंट कयो कंहिंखे ऐं उन्हनि खे चई त हितां न लहिजो। उनखां पोइ तव्हांखे ख़बर आहे हिन स्टोरी जी त जंहिंखे अपॉइंट कई उन्हनि जी ॻाल्हि न ॿुधी, असां सां घुरा उतां नहीं आया, त उहो केतिरो लॉस थियो। त ईअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन अता अमीरी फ़क़त अतानी वमन असा अमीरी फ़क़त असानी। जंहिंखे बि मां जेको लीडर अपॉइंट कयां, जंहिंखे बि मां लीडर ठाहियां, त उनखे ओबे कयो ऐं ॼण तव्हां मूंखे ओबे कयो। ऐं अगरि तव्हां उनखे डिसओबे कयो, उनखे तव्हां न मञियो, इन जो मक़सदु त तव्हां मुंहिंजे अपॉइंटेड लीडर खे न मञियो, माना मूंखे न मञियो। त हिकिड़े लिहाज़ खां इहो हिकिड़ी पॉज़िटिव शइ बि आहे, इन्हनि शयुनि सां ई मैनेजमेंट हलंदी आहे। पर इन जो जेको नेगेटिव ड्रॉबैक आहे उहो इहो आहे त कॾहिं कॾहिं सुठा आइडिया, सुठियूं शयूं जेके बॉस आहिनि, जेके इमीडिएट बॉस हूंदा आहिनि, उहे मथे ताईं न पुॼाईंदा आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो माण्हू आहे लो लेवल ते, उहो पंहिंजो ॾाढो सुठी आइडिया या सुठो कमु वञी मैनेजर खे वञी ॾिए थो, चएसि थो त इहो मथे ताईं पुॼाए, मां सम्झां थो त इहो कंपनी खे फ़ाइदो ॾेई सघंदो। त मैनेजर चएसि थो तूं पंहिंजी लेवल जो कमु कर, तूं मथियनि लाइ न सोच। मथियां वारा जेके आहिनि उहे उन्हनि खे सोचणु ॾिए त इहो सॼो कमु उहे ई कंदा। जीअं टीचर आहे, टीचर खे तव्हां चवंदव तव्हां डायरेक्ट प्रिंसिपल न वेंदो या DO ॾे न वेंदो। जेको स्टूडेंट हूंदो उहो टीचर खे ई वञी पंहिंजा प्रॉब्लम्स ॿुधाईंदो, पोइ टीचर वञी प्रिंसिपल सां डिस्कस कंदी या प्रिंसिपल वञी मथे डिस्कस। त इहे शयूं, इहे चेन ऑफ कमांड जेका आहे उहा ईअं हलंदी आहे। जीअं आर्मी में हिन ते तमामु घणो रूल थींदो आहे, लाइफ एंड डेथ जो इशू हूंदो आहे।
त जेको इमीडिएट बॉस हूंदा आहिनि, जीअं हाणे कैप्टन आहे त उनजो मेजर जेको मथां हूंदो उनखे ई रिपोर्ट करणी हूंदसि, मेजर कर्नल खे। त इहे जेके शयूं आहिनि चेन ऑफ कमांड्स हलंदियूं रहंदियूं आहिनि। इन में बेनिफिट्स बि आहिनि, पर ड्रॉबैक इहो आहे त जेके हेठि लेवल जा आइडियाज़ आहिनि, जेके उन्हनि जा ख़्यालात आहिनि, जेके उन्हनि जूं नयूं नयूं सोचूं आहिनि या उन्हनि जो महिनत आहे, उहा मथी लेवल ताईं न पहुचंदी आहे। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मुमकिन न हूंदो त हर माण्हू सां जेके बि मदीने में रहनि या उनजे भरिसां वारा क़बीला त डेली उन्हनि सां मिलनि। त असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जुमे जो ख़ुतबो ॾिनो वियो, जुमो ॾिनो वियो। जुमा जो मतिलबु इहो ई आहे त गैदरिंग ऐं या तव्हां मेड़ खणी चओ त उन में जेके बि असाब हूंदा, जेके बि माण्हू हूंदा, उहो अटेंड कंदा जुमा निमाज़। ऐं ख़ुतबे खां पोइ निमाज़ खां पोइ हर कोई जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अची मिलंदा, पंहिंजा मसला ॿुधाईंदा, पंहिंजा आइडियाज़, पंहिंजा ख़्यालात ॿुधाईंदा। पर डेली लेवल ते, डेली बेसिस ते उहा जेका शइ हूंदी, उहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा शइ मुमकिन न हुई त हर कंहिं सां डेली बेसिस ते एॾनि माण्हुनि सां गॾु मिले। त हिकिड़े लिहाज़ खां इहो असांजे दीन में इहा हिकिड़ी परफेक्शन आहे, परफेक्ट शइ आहे। पर इहा हूअं ऑर्गनाइज़ेशन में, वॾियुनि ऑर्गनाइज़ेशन्स में, वॾियुनि कंपनीज़ में इहा शइ न हूंदी आहे। त हाणे बादशाह खे जेका हुई इहा शइ ख़बर हुई त मूं वटि जेके माण्हू आहिनि, जेके मुंहिंजा अंडर में 10-15 मिनिस्टर, जेके बि मुंहिंजा ख़ासि माण्हू आहिनि, उहे मुंहिंजी हा में हा मिलाईंदा आहिनि। मुंहिंजे लाइ ईअं न आहे त उहे मूंखे सच मुंहं ते ॿुधाइनि या मुंहिंजी का अहिड़ी ॻाल्हि कनि। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जी उन्हनि खे ख़बर पइजी वई त यूसुफ अलैहिस्सलाम सचा आहिनि ऐं उहे मूंसां उहे ॻाल्हियूं न कंदा जेके मुंहिंजी मर्ज़ी जूं हूंदियूं। यूसुफ अलैहिस्सलाम मूंसां सची ॻाल्हि कंदा, जेका बि ॻाल्हि हूंदी उन में का बि अहिड़ी शइ न हूंदी। त उन खां पोइ चयईं त लदेना मकीनुन अमीन। यूसुफ अलैहिस्सलाम खे चयईं त तूं जेको अॼु खां वठी मकीन ऐं अमीन। मकीन जो मक़सदु छा आहे? मकीन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी अहिड़ी जॻह, हिकिड़ो हूंदो आहे इंद, इंद जो मतिलबु मुंहिंजे वेझो, ॿी हूंदी आहे मकीन। मकीन जो मक़सदु इहो आहे त जेका जॻह बादशाह जी हुई जस्ट नेक्स्ट टू बादशाह, मतिलबु सॼे राइट हैंड ऑफ बादशाह, जेको राइट हैंड चइजे, उहो यूसुफ अलैहिस्सलाम। त बादशाह ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे विच में को बि बास न। सिर्फ़ु यूसुफ अलैहिस्सलाम जेको बि कमु कंदो, उहा जेका शइ ॿुधाईंदो बादशाह खे ॿुधाईंदो, उन्हनि जे विच में को बि न ईंदो। छो बादशाह खे ख़बर हुई मुंहिंजा जेके ॿिया मिनिस्टर आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, जेके बि कैबिनेट आहे मुंहिंजी, उन माण्हू जेके आहिनि मुंहिंजी हा में हा मिलाईंदा आहिनि ऐं उहे यूसुफ अलैहिस्सलाम खे थी सघे थो उन जे कमु करण खां उनखे रोकनि या उन्हनि खे जेको आहे सही कमु न करणु ॾियनि। त बादशाह खे इहा शइ ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहे छा आहिनि, उन्हनि जी नॉलेज, उन्हनि जी रेस्पेक्ट, उन्हनि जी सचाई, हर शइ ख़बर हुई। त उन्हनि चयो त तूं जेका यूसुफ अलैहिस्सलाम खे त मकीन आहे, मतिलबु मुंहिंजो मूं वटि अहिड़ो रुतबो आहे तुंहिंजो जेको ॿियो कंहिंजो बि न आहे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम कनान मां आया, काॾे इजिप्ट, मिस्र में, उहो बि इलीगल नमूने आया, का उन्हनि जी फैमिली शिफ्ट न थी या उहो उते न ॼमिया हुया, उहे इमिग्रेंट हुया, उहे उतां कनान मां आया ऐं इजिप्ट में आया। त उते जेके बि माण्हू हुया उहे मिस्र जा हुया। त मिस्र जा माण्हू ईअं सोचे सघनि था या चई सघनि था त हे जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरां आयो आहे ऐं हाणे उनजी पोज़ीशन जेका आहे असां सभिनि खां मथे आहे। त अल्लाह सुब्हानो ताला इहा शइ ॿुधाए थो त असांखे जॾहिं बि एम्प्लॉइज़ या जॾहिं बि माण्हुनि में शइ ॾिसणु घुरिजे त उहो छा ॾिसणु घुरिजे? टैलेंट ऐं नॉलेज, ऐं ॿियो छा ॾिसणु घुरिजे? उन्हनि जी सचाई ॾिसणु घुरिजे। न की असांखे उनजो स्किन कलर ॾिसणु घुरिजे, न की उनजी नेशनैलिटी ॾिसणु घुरिजे, न की उनजी ज़बान ॾिसणु घुरिजे, न। छो जो यूसुफ अलैहिस्सलाम ही ज़रियो ठहिया त सेंचुरीज़, मतिलबु सदियुनि जूं सदियूं मिस्र जेको आहे उहो सुपर पावर हुयो ऐं छाजे करे? यूसुफ अलैहिस्सलाम जे करे, उन्हनि जी ज़हानत जे करे, उन्हनि जे टैलेंट जे करे। त हाणे इहो बादशाह चयो मकीनुन अमीन, उनखे अहिड़ी जॻह ऐं अमीन, अमीन मतिलबु जेको जंहिं ते एतबार कयो वञे, जंहिं ते 100% एतबार कयो वञे या ट्रस्ट कयो वञे, उनखे चवंदा आहिनि अमीन। या जीअं कंहिंखे अमानत माण्हू रखे थो ऐं एतबार करे त उहो अमानत में ख़यानत न करे। त यूसुफ अलैहिस्सलाम खे उहो रुतबो बादशाह ॾिनो त तूं जेको आहे मूं वटि जेको आहे मकीन ऐं अमीन आहे ऐं हाणे तोखे हितां जेको आहे कोई बि हिलाए नथो सघे। इहा तुंहिंजी परमानेंट जॻह आहे। मकीन जो मक़सदु इहो बि आहे त इहा तुंहिंजी परमानेंट जॻह आहे ऐं हिते तोखे कोई बि हिन मुल्क मां या हिन जॻह तां जेको बि माण्हू हूंदो कोई बि तोखे हटाए नथो सघे। इहा तुंहिंजी परमानेंट जॻह आहे। इहो यूसुफ अलैहिस्सलाम खे चई। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम छा जवाबु में ॾिए? हाणे यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था क़ाल जअलनी अला ख़ज़ाइनिल अर्द। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त मूंखे जेको आहे फाइनांस, जेका इजिप्ट जी जेका फाइनांस आहे, जेका मिस्र जी जेका इकॉनमी आहे, मूंखे उन जे मथां रख। बादशाह खे चयूं त जेका मिस्र जी जेका बि फाइनांस जी जेका बि
मिस्र जो मालियाती कमु आहे, जेके बि बैंकूं कमु कनि थियूं, जेको बि टैक्स कलेक्ट थिए थो, टैक्स कीअं थो ॾिनो वञे, जेके बि हारी कमु कनि था उते जेको बि अचे थो उहो कीअं वञे थो, जेका बि दौलत आहे गवर्नमेंट जी उहा कीअं थी यूज़ थिए, मूंखे उन्हनि जे मथां रख। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे बादशाह चयो त तूं वटि वेझो आहे, इहा जॉब जेका आहे उहा पाण यूसुफ अलैहिस्सलाम चूज़ कई। जॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त इलाही माण्हू हूंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, इलाही महिनत कंदा आहिनि, 8 साल 10 साल जी महिनत हूंदी आहे कंहिं जॻह ते, पोइ जॾहिं उन्हनि खे पोज़ीशन मिलंदी आहे पोइ चवंदा आहिनि हाणे असां रेस्ट कयूं, हाणे असां रुॻो ऑर्डर हलायूं कुर्सी ते वेही करे, या पेपर्स खे हेॾे होॾे कयूं, या कंप्यूटर हलायूं, असांखां हाणे असां इलाही महिनत करे आया आहियूं, हाणे जेको आहे असांखे रेस्ट खपे, हाणे असां जेको आहे सिर्फ़ु ऑर्डर कयूं, असां जेको आहे वधीक कमु न कयूं। पर यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका बि लाइफ हुई तमामु तकलीफ़ुनि वारी हुई, जेल में सभु कुझु नंढे हूंदे खां वठी जेल ताईं एसि ताईं तमामु तकलीफ़ वारी हुई। हाणे चवंदा त न, मूंखे हाणे बादशाह चई छॾियो, मां हाणे वाइस प्रेसिडेंट थी करे या उनजे बादशाह जे अंडर में हेठि वेही करे ऐं मां जेको आहे कमु कंदुसि, मां सभिनि ते ऑर्डर हलाईंदुसि। पर न, यूसुफ अलैहिस्सलाम इहा शइ चूज़ न कई। यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी पसंदि सां जॉब जेका आहे उहा चूज़ कई त मूंखे जेको आहे बादशाह खे चई त मूंखे जेको आहे उन शइ ते रखो जेका आहे इजिप्ट जो ख़ज़ानो आहे, जेको माल आहे, जेका बि शइ आहे, मां इहा जेका शइ आहे इहा उन शइ जे मथां मूंखे रख। त इन जो मक़सदु इहो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे चवणु चाहिनि पिया बादशाह खे त इहा ई शइ आहे जेका बैंकूं सही कमु कनि थियूं, बैंक्स जेके आहिनि चीटिंग त नथियूं कनि, या जेको टैक्स कलेक्ट थिए थो सही नमूने कलेक्ट थिए थो, भई टैक्स इस्तेमालु थिए थो सही नमूने थिए थो, या जेके फार्मर्स आहिनि जेको बि पोख थिए थी उहा पोख सेल थी थिए, सही उन में थिए थी नथी थिए, सॼी जेका बि इकॉनमी आहे यूसुफ अलैहिस्सलाम चवनि त इहा जेका आहे उहा मूंखे ॾियो। त हाणे इन में ॿ शयूं इहे बि आहिनि त हिकिड़ी शइ त इहा आहे त असां जॾहिं बि सोचींदा आहियूं नबियुनि जे बारे में, अंबिया जे बारे में, त असांजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको या हिकिड़ी शइ वेठल हूंदी आहे त जेके बि नबी आया उहे अलाह जो पैगाम खणी आया, उन्हनि जो कमु जेको आहे सिर्फ़ु दीन फैलाइणो। असांजे ज़हन में इहा शइ हिकिड़ी वेठल आहे त जेके बि नबी आहिनि, अंबिया आहिनि, जेके बि अंबिया आहिनि अलैहिस्सलाम, उहे जेके आहिनि अलाह जो पैगाम खणी आया, ऐं उहे सिर्फ़ु उन जो कमु इहो हुयो त अलाह जो पैगाम पहुचाइणु ऐं अलाह जी इबादत करणु, ऐं उहो ॿियो को बि उन्हनि जो कमु न, उन्हनि जो मक़सदु इहो हुयो। पर हिते जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम हिकिड़ा मुशरिक मुल्क हुयो जिते सभु मुशरिक हुया, अलाह जो नबी उहे जेके आहिनि उन मुल्क जी इकॉनमी, उन मुल्क जी मालियाती वज़ारत, उन्हनि लाइ पाण चूज़ कयूं त मूंखे इहा ॾियो, मां इहा हिते सही हलाए सघां थो, मां इहा सही हलाईंदुमि। ऐं उहा वाक़ई में इहो साबित बि थियो, इन शइ जे ई करे जेको मिस्र आहे उन्हनि इलाही सदियूं जेके आहिनि उन सुपर पावर जो रुतबो उनखे मिलियो, कंहिंजे करे, यूसुफ अलैहिस्सलाम जे करे। त असां इहे ई सोचींदा आहियूं त न, जेके नबी अंबिया अलैहिस्सलाम उन्हनि जो कमु इहो आहे, पर हिते अलाह सुब्हानो ताला चए थो त न, हिते जेको बि नॉलेज आहे, जेको बि इल्मु आहे, जेका बि हिकमत आहे, जेको बि विज़डम आहे, उहो सभु अलाह जी तरफ़ां आहे। ऐं अलाह सुब्हानो ताला जेका शइ ॾिए थो त उहा उनजो एफर्ट्स बि वठो, उहा शइ इस्तेमालु कयो कंहिंजे लाइ, माण्हुनि लाइ। त यूसुफ अलैहिस्सलाम वेही करे उहा कुर्सी चूज़ न कई त मां वेही करे सभु कुझु कमु कयां, न, हुन अहिड़ी शइ चूज़ कई जेका उन मुल्क खे फ़ाइदो ॾेई सघे, ऐं हुन कमु करणु पसंदि कयो। ईअं न चयो त मां जेको आहे वेठो हूंदुमि, इहा जॉब हुननि पाण चूज़ कई। अच्छा, उनखां पोइ छा चयूं, ख़ज़ाइनुल अर्द इन्नी हफ़ीज़ुन अलीम। उनखां पोइ चयूं त मां जेको आहे उहो इन जी हिफ़ाज़त करण बि ॼाणा थो, मूंखे इन शइ जी हिफ़ाज़त करण बि अचे थी त इन शइ जी हिफ़ाज़त कीअं कबी आहे, मतिलबु जेको बि माल आहे उहो कीअं हलाइबो आहे, कीअं बैंकूं कमु कंदियूं आहिनि, को किथे चीटिंग त नथो करे, कीअं तिजारत थींदी, जेको तिजारत में जेको बि शइ फिक्स थींदी उहा कीअं थींदी, इहा इन सॼे शइ जी हिफ़ाज़त करणु मूंखे अचे थी। ऐं मूंखे इन जो इल्मु बि आहे, इन्नी हफ़ीज़ुन अलीम, मूंखे इन्हनि शयुनि जो इल्मु बि आहे ऐं मूंखे इन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त करण बि अचे थी। जीअं इलाही तौर ते ईअं थींदो आहे त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि, तमामु उन्हनि खे नॉलेज अलाह ताला ॾींदो आहे, अलाह सुब्हानो ताला उन्हनि खे नॉलेज ॾींदो आहे, उन्हनि खे क़ुर पढ़णु सही नमूने ईंदो आहे, उन्हनि खे निमाज़ पढ़णु ईंदी आहे, उन्हनि जी क़दर ॾाढी सुठी हूंदी आहे। पर जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो आहे तव्हां अची अॻियां निमाज़ पढ़ायो या तव्हां ख़ुतबो ॾियो, त माण्हू चवंदा आहिनि त न, असां अलाह सुब्हानो ताला असांखे इन लाइक़ु न ठाहियो आहे, या मां इन जे लाइक़ु न आहियां, मां गुनाहगार आहियां, मां न निमाज़ पढ़ाए थो सघां, न मां जेको आहे ख़ुतबो ॾेई थो सघां, न मां जेको आहे इहा ॻाल्हि करे सघां, मां ॾाढो गुनाहगार आहियां ऐं मूंखां इहा शइ न थींदी। ऐं ॿियो हिकिड़ो एक्सट्रीम इहो हूंदो आहे, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि थोरी नॉलेज हूंदी अथनि सफ़ा,
पर उहो छो ईअं कंदा आहिनि त उन्हनि खे इलाही नॉलेज आहे, उहो उन्हनि खे वॾाई अची वेंदी आहे उन थोरी नॉलेज जे करे, ऐं उहा जेके आहिनि अची स्टेज ते बीह रहंदा थोरी नॉलेज जे करे, त पोइ उहे जेके शयूं ॻाल्हाईंदा आहिनि उहा तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी। त हिकिड़ो हूंदा आहिनि सफ़ा निवड़त में, ॿिया हूंदा आहिनि जेके वॾाई में। त हिते इन्हनि ॿिन्हिनि जे विच में हिकिड़ी शइ आहे, उहा कहिड़ी आहे, कॉन्फिडेंस। उहा शइ जेका आहे कॉन्फिडेंस आहे, उहो कॉन्फिडेंस जेको आहे उहो तॾहिं ईंदो आहे छो जो सफ़ा अगरि को माण्हू निवड़त में आहे, निवड़त करणु घुरिजे कंहिंजे अॻियां, अलाह जे अॻियां, अलाह सुभाणे ताला जे अॻियां जेतिरी निवड़त हुजे ओतिरी घटि आहे। पर जॾहिं माण्हुनि जे अॻियां माण्हू इलाही हंबल थो थी वञे, इलाही निवड़त थो करे ऐं पंहिंजियूं सही ॻाल्हियूं बि बयानु नथो करे सघे, त पोइ छा थींदो आहे, पोइ इहो थींदो आहे त माण्हू पंहिंजो पाण खे सम्झंदो आहे मुंहिंजी वैल्यू का बि न आहे, मां जेका बि शइ चवंदुमि उनजी बि का वैल्यू न थींदी ऐं मुंहिंजी का बि वैल्यू न आहे, सॼो जेको बि आहे अलाह जे हथ में आहे। ऐं उहो माण्हू पोइ ॿियनि माण्हुनि सां जेको उन खां थोरो तालीम में मथे हुजे या उन खां थोरो पैसे में मथे हुजे, पोइ उन्हनि जे अॻियां उहे माण्हू फेस टू फेस ॻाल्हाए बि न सघंदा आहिनि ऐं उहे माण्हू पंहिंजो पाण खे हर वक़्तु सम्झंदा आहिनि त असां घटि आहियूं। ऐं ॿी जॻह ते जॾहिं हिकिड़े माण्हू में का वॾाई हुजे, थोरी नॉलेज जे थोरी हुनजे करे उहे हर वक़्तु सम्झनि असां सभिनि जे मथां आहियूं। त इन्हनि ॿिन्हिनि जे विच में जेका शइ आहे उहा आहे कॉन्फिडेंस। ऐं उहो कॉन्फिडेंस कॾहिं ईंदो आहे, कॉन्फिडेंस तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां पंहिंजियूं सही ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाए सघंदव ऐं तव्हां जेको आहे पंहिंजो पाण खे सम्झंदव त न अलाह ताला मूंखे इहा शइ ॾिनी आहे त मूंखे इहा शइ फैलाइणु घुरिजे ऐं माण्हुनि जी भलाई लाइ इहे अमल मूंखे करणु घुरिजे, अलाह ताला जेका शइ मूंखे ॾिनी आहे उहा मूंखे अॻिते पहुचाइणु घुरिजे। त हफ़ीज़ यूसुफ अलैहिस्सलाम चयो त मां इन जेके ख़ज़ाइन आहिनि, जेके ख़ज़ाना आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त करण बि ॼाणा थो ऐं मूंखे इन शइ जे बारे में इल्मु बि आहे। यूसुफ अलैहिस्सलाम ईअं न चयो त मूंखे मां सिर्फ़ु जेको आहे अलाह जी पैगाम पहुचाईंदुसि ऐं मूंखे अलाह सुभाणे ताला जेका शइ ॾिनी आहे मां सिर्फ़ु उहा न, अलाह ताला उन्हनि खे इल्मु ॾिनो जंहिं शइ जो ऐं हुननि उहा शइ चूज़ कई त मां इन शइ ते अलाह ताला मूंखे महारत ॾिनी आहे, अलाह ताला मूंखे तालीम ॾिनी आहे। पैगाम त उन्हनि जेल में पहुचाए। यूसुफ अलैहिस्सलाम जेको जेल में ॿिनि क़ैदियुनि खे, क़ैद खाने जा जेके साथी हुयसि उन्हनि खे जेका शइ ॿुधाए पियो, उन ते इलाही वॾा बुक्स लिखियल आहिनि त को बि मुशरिक हुजे त तव्हां उनखे दावत कीअं ॾियो। त उहो पैगाम त हुननि बादशाह खे बि ॾिनो, हर हुननि जे स्टेटमेंट में अलाह जो जेको पैगाम हुयो इनडायरेक्ट वे में, डायरेक्ट वे में उहे पैगाम ॾियनि पिया। पर हुननि खे जेका अलाह सुभाणे ताला तालीम ॾिनी, हुननि खे जेको इल्मु ॾिनो, उन्हनि उहो बि इस्तेमालु कयो। त इलाही माण्हू असां मां ईअं हूंदा आहिनि त चवंदा आहिनि न मां सिर्फ़ु दीनी तालीम पढ़ंदुमि, मूंखे अलाह ताला दीनी इल्मु ॾिनो आहे, दुनिया जेका आहे उहा मुंहिंजे लाइ न आहे, उहा दुनिया में कुझु बि न आहे, इहा सफ़ा दुनिया अलाह ताला इन करे रखी आहे, इहो मां अगरि दुनिया में वियुसि त मुंहिंजो दीन हले वेंदो। न, तव्हांखे दुनियावी शयूं जेके आहिनि उहे ज़िमेदारी बि निभाइणियूं ऐं उन सां गॾु अलाह सुभाणे ताला जो जेको दीन आहे, जेका अलाह ताला तव्हांखे नॉलेज ॾिनी आहे, इल्मु ॾिनो आहे, उहो बि फैलाइणो आहे। अलाह सुभाणे ताला असां सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला असां सभिनि खे इन शइ जी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।